डिस्ट्रिक्ट में पानी की शदीद खोट ख़िलाफ़ अॼु चोथे ॾींहुं बि आबादगार अॻवान ऐं यूथ पार्लियामेंट जा अॻवान पोइ हड़ताल ते वेठल आहिनि। अचो त मालूम कयूं था उन्हनि खां त उन्हनि जो पाणी जी खोट ख़िलाफ़ छा चवणु राइस केनाल मां निकिरंदड़ नारा डिस्ट्रिक्ट में जेका मुसलसल पानी की शदीद खोट आहे उते अॼु ताणी बि राति इंजीनियर साहिब केनाल जी विज़िट ते आयो, एसी साहिब बि राति केनाल जी विज़िट ते, पर उहो ॾींहं जा नथा अचनि, राति जो था अचनि। त 57 आरटियूं बि हींअर ताईं उन्हनि खां कवर नथियूं थी सघनि। अॼु असां थरड़ी ते उते माप वरिती आहे, उते दोस्त इरिगेशन डिपार्टमेंट 10 फुट 4 इंच पाणी आहे। अॻे 9 फुट ते पाणी पींदो थरड़ी राइस मिल ते, त गोज़ो पाणी क्रॉस करे वेंदो। असां इहो था सम्झूं जेकर असांखे इहो पाणी उडण वाह ॾिसो ईअं त असांजे केनशा में पाणी ई कोन्हे, ककोल वाह ॾिसो पाणी ई कोन्हे, बेगेदरो शाख ॾिसो पाणी ई कोन्हे। केतिरा ई ॻोठ आहिनि असांजा केनशा तालुके ॿाराड़ी जा जेके हिननि वाहन सां वाबस्ता रखनि था। उन्हनि वाहन में हींअर पाणी पई वारी पई चूड़ा में। असीं मुतालबो था कयूं फिल फौरन ज़रूरनि वाहन जे पुछड़ी ताईं पाणी पहुचाए वञे। जेसीं ताईं पुछड़ी ताईं पाणी न पहुचंदो तेसीं ताईं आबादगार जिदोजहद जारी रहंदा। असीं हिननि सां गॾु हूंदासीं। मरी आहे उन ते मरी आहे, पाणी पीअण जो कोन्हे को। असां वटि असांजा जेके लखा रुपए जा ॿिज आहिनि उहे सड़ी खाक थी आहे, माल असांजा मरनि था पिया। मां इहा गुज़ारिश कंदुसि, ख़ुदा हथ ॿधे असांजे चूंडियल नुमाइंदनि खे महिरबानी कयो, असांजो तदारुक कयो। असां तव्हांखे वोट ॾिना आहिनि, तव्हांखे असां वोट ॾेई मथे ऐवाननि ताईं पहुचायो आहे। ख़ुदा पंहिंजे ऐवाननि में जेॾी महिल वञो था असांजी दाह हक़ूक़ ॿुधायो, पंहिंजनि बगलनि में वेही न रहो। मथे में जूं नथी चुरे, हिमल ते असांखां का इक़्तदारी धुर न पूती आहे जंहिंजी ज़िम्मेवारी आहे। ऐं हीअ इक़्तदारी धुर जी जेको आहे नाहेली आहे, जंहिं हिमल ताईं कंहिं बि शाखुनि में खाटियूं नथा कनि, करप्शन करे उहे सभु खाई था वञनि। असांजो पुरज़ोर मुतालबो आहे आबादगारनि जो, यूथ पार्लियामेंट जो, त जल्द खां जल्द शाखुनि जी पुछड़ुनि ताईं पाणी पहुचायो वञे ऐं जेको आहे हारियुनि ऐं आबादगारनि जी बेचैनी हटाई ही थींदी। ज़रई पाणी जे खोट जे करे उन जा ज़िम्मेवार ही असांजा चूंडियल नुमाइंदा हूंदा, MPA MNA हूंदा, ऐं उन्हनि जी जेका लोकल गवर्नमेंट आहे उहा बि हूंदी, उनजी ज़िम्मेवारी आहे। ऐं असां जेके बाशऊर माण्हू आहियूं ऐं सियासी तंज़ीमूं आहियूं ऐं सम्झदार इंसान वेठा आहियूं, उन्हनि जी बि ज़िम्मेवारी थिए थी त असां हिननि ग़रीब आबादगार ऐं हारनि जी जदोजहद में हिसो बणियूं।